हिन वीडियो में असांखे कुझु मश्क जा सवाल मिलियल आहिनि जंहिंमें असां वटि ट्रिकुंडा मिलियल आहिनि ऐं उन ट्रिकुंडनि में असांखे जीअं मिसाल असां वटि हे 2 ट्रिकुंडा आहिनि त इन में असां वटि कुझु एंगल्स मिलियल आहिनि ऐं असांखे इन में असां सोचूं त मिसाल असांखे का एंगल जेका न मिलियल आहे उहा असांखे ॻोल्हणी आहे। त हिते असां वटि 3 एंगल्स मिलियल आहिनि इन्हनि 2 ट्रिकुंडनि में ऐं हिकिड़ी एंगल जेका हिते मां ठाहियां थो त असांखे इहा एंगल जेका आहे ॻोल्हे लहणी आहे। अगर तव्हांखे सप्लीमेंट्री एंगल्स जे क़ाइदनि जे बारे में ऐं ट्रायंगल जे टिनिनि एंगल्स जो सम 180 हुजण जे क़ाइदनि जे बारे में ख़बर आहे त तव्हां इन वीडियो खे पॉज़ कयो ऐं इन खे पाण हथ सां ॻोल्हे लहण जी कोशिशि कयो। हाणे अचो त इन खे हल था कयूं। अहिड़े क़िस्म जूं प्रॉब्लम्स जेके हूंदियूं आहिनि उहे तव्हांखे इहो सम्झाइण जे लाइ हूंदियूं आहिनि त अगरि असांखे कुझु एंगल्स मिलियल आहिनि त असांखे बक़ाया एंगल्स कीअं कढणियूं आहिनि ऐं अगरि तव्हांखे कॉम्प्लीमेंट्री एंगल्स जे बारे में पढ़ियल आहे, सप्लीमेंट्री एंगल्स जे बारे में पढ़ियल आहे ऐं तव्हांखे इन क़ाइदे जे बारे में पढ़ियल आहे त ट्रायंगल जा जेके 3 कुंडूं हूंदियूं आहिनि उन्हनि जो जोड़ 180 हूंदो आहे त तव्हां आसानी सां कढी वेंदो ऐं इहा जेको क्वेश्चन मार्क आहे इन ताईं पुॼी वेंदो। हाणे अचो त इन खे हल था कयूं। त सभ खां पहिरियां असां वटि हिकिड़ो नंढो ट्रायंगल आहे। मां इन ट्रायंगल ते लीको पाए करे इन खे ज़ाहिर करे छॾियां थो त असां वटि जेको इहो ट्रायंगल आहे इन ट्रायंगल में तव्हां ॾिसो ऐं गौर कयो त असांखे 2 एंगल्स मिलियल आहिनि, यानी असांखे हिकिड़ी मिलियल आहे 64 डिग्री ऐं ॿी मिलियल आहे 50 डिग्री ऐं टीं खे असां एक्स जो नालो ॾियूं था। त असांखे ख़बर आहे त टिनिनि एंगल्स जो जोड़ जेको हूंदो आहे उहो 180 जे बराबरि हूंदो आहे। त असां 50 जोड़ 64 ऐं जोड़ में जेका टीं एंगल आहे एक्स रखी करे 180 जे बराबरि कयूं था। त 50 ऐं 64 जो जोड़ बराबरि थींदो 114 जे। त एक्स प्लस 114 थींदो 180। हाणे अगरि असां ॿिन्हिनि पासनि ॾों 114 खे कट कयूं त हेॾां असां वटि 114 कट थी वेंदो ऐं असां वटि सिर्फ़ु एक्स बचंदो ऐं 180 मां अगरि असां 114 खे कट कयूं त 180 मां 114 कट कयो त असांखे जवाबु मिलंदो 66 डिग्रीज़ यानी 66 डिग्रीज़। त असांजो एक्स बराबरि थींदो 66 डिग्रीज़ जे। मतिलबु त इहो जेको ट्रायंगल आहे असां वटि इन में जेका टीं एंगल आहे उहा टीं एंगल असां वटि 66 डिग्रीअ जे बराबरि थींदी। मां इन 66 डिग्रीअ खे थोरो ज़ाहिर करे लिखां थो, वाज़े करे लिखां थो त असांखे जीअं ख़बर पए त असां वटि जेको एक्स आहे या इहा जेका टीं एंगल आहे इहा बराबरि आहे 66 डिग्रीअ जे। हाणे उनखां पोइ तव्हां ॾिसो त इहा जेका 66 डिग्री आहे इहा इन अॻी पासे वारी एंगल सां सप्लीमेंट्री आहे। मतिलबु इन ॿिन्हिनि जो जोड़ 180 थियणु खपे, छाकाणि त इहे ॿई हिकिड़े सिधे प्लेन ते आहिनि ऐं हिक ॿिए सां एडजसेंट आहिनि। इन एंगल खे असां वाए जो नालो ॾियूं था। त हाणे असां वटि हिसाबु इहो थी वेंदो त वाए प्लस एक्स जेको आहे उहो बराबरि थींदो 180 जे। हाणे असांखे ख़बर आहे त जेका एक्स जी वैल्यू आहे उहा आहे 66 डिग्री। त मतिलबु वाए प्लस 66 बराबरि थींदो 180 डिग्रीअ जे। ऐं अगरि असां 66 ॿिन्हिनि पासनि कट कयूं त असां वटि जेका वाए आहे उहा बराबरि थींदी 114 डिग्री जे, छाकाणि त 180 मां अगरि असां 66 खे कट कयूं त असांखे 114 मिलंदो। मतिलबु असां वटि वाए जेका आहे उहा 114 डिग्री जे बराबरि थींदी। तव्हां अगरि गौर कयो त जेका असांखे ॿाहिरीं एंगल मिली आहे वाए इहा अंदरियूं जेके 2 एंगल्स हुयूं 50 ऐं 64 इन जे जोड़ सां मिली आहे। हाणे मां तव्हांखे ट्रायंगल ठाहे करे हिकिड़ी प्रॉपर्टी ठाहे सम्झाइण जी कोशिशि कयां थो। जेको ट्रायंगल आहे जंहिंजूं एंगल्स आहिनि ए ऐं बी ऐं टीं जेका एंगल आहे उहा बराबरि थींदी 180 माइनस ए ऐं माइनस बी, छाकाणि त टिनि जो जेको जोड़ हूंदो आहे उहो 180 हूंदो आहे ऐं ए ऐं बी खे अगरि असां 180 मां माइनस कयूं त असांखे टीं एंगल मिली वेंदी। हाणे जेका ॿाहिरीं एंगल आहे जेके असां वाए सां शो कयो आहे, हाणे बि असां इनखे ठाहियूं था ऐं इनखे वाए सां शो था कयूं त हाणे इहा जेका एंगल आहे इहा असांजी 180 माइनस ए माइनस बी सां सप्लीमेंट्री आहे, छाकाणि त इहे ॿई साॻे ई प्लेन ते आहिनि ऐं हिक ॿिए सां एडजसेंट आहिनि। मतिलबु इहे सप्लीमेंट्री आहिनि ऐं सप्लीमेंट्री एंगल जो जेको जोड़ हूंदो आहे उहो 180 जे बराबरि हूंदो आहे। त असां लिखी सघूं था त वाए प्लस 180 माइनस ए माइनस बी बराबरि थींदो 180 जे। हाणे 180 ॿिन्हिनि पासनि ॾे कटिजी वेंदो ऐं उनखां पोइ असां वटि अगरि असां ॿिन्हिनि पासनि ॾों ए ऐं बी खे जोड़ कयूं त असां वटि हेॾां बि ए बी जोड़ थी वेंदो ऐं होॾां बि ए बी जोड़ थी वेंदो। त माइनस जो ए ऐं प्लस जो ए पाण में कटिजी वेंदा ऐं उनखां पोइ माइनस जो बी ऐं प्लस जो ए बी कटिजी वेंदा। त हेॾां सिर्फ़ु वाए बचंदो ऐं हेॾां बचंदो ए प्लस बी। त मतिलबु जेका ॿाहिरीं एंगल हूंदी आहे, जेका एक्सटीरियर एंगल हूंदी आहे, उहा जेके इंटीरियर एंगल्स हूंदियूं आहिनि ॿई इंटीरियर एंगल्स उन्हनि जे जोड़ जे बराबरि हूंदी आहे ऐं इहा हिकु जनरल प्रॉपर्टी आहे जेका असां आमतौर ते इस्तेमालु करे असां एक्सटीरियर एंगल या इंटीरियर एंगल जी वैल्यू कढी सघूं था। त मतिलबु जेका एक्सटीरियर एंगल हूंदी आहे उहा बराबरि हूंदी आहे जेके अंदरियूं ॿई एंगल्स हुजनि जेके इंटीरियर एंगल्स हूंदियूं आहिनि उन जे जोड़ जे। हाणे हिते असां वटि ॾिसो जेका वाए बराबरि हुई 114 जे ऐं उहा 114 बराबरि हुई 64 प्लस 50 ऐं 64 ऐं 50 खे जोड़ कंदासीं त असांखे 114 मिलंदो। हाणे हिन सवाल खे करण जा खोड़ सारा तरीक़ा आहिनि, जंहिंमां हिकिड़ो त इहो हुयो त असांखे हिन प्रॉपर्टी जी ख़बर हुजे ऐं असां इहा एक्सटीरियर एंगल जेके आहे पहिरें 2 एंगल्स जे जोड़ सां कढी छॾियूं ऐं डायरेक्ट वाए 114 लिखूं आहे।
या त ॿियो तरीक़ो इहो हुयो त असां टिनिनि एंगल्स जो पाण में जोड़ कयूं आहे ऐं 180 जे बराबरि करे 3 एंगल कढूं आहे। पर हाणे सवाल ते वापसि था अचूं, छाकाणि त असांखे हिन क्वेश्चन मार्क जी वैल्यू कढणी आहे। इन क्वेश्चन मार्क वारी एंगल खे असां ज़ेड जो नालो ॾियूं था। हाणे असांखे ख़बर आहे त जेके ट्रायंगल जूं टई एंगल्स हूंदियूं आहिनि उन जो जोड़ 180 जे बराबरि हूंदो आहे, त असां ज़ेड प्लस 114 ऐं प्लस 31 180 जे बराबरि लिखी सघूं था ऐं इन सां असांखे ज़ेड जी वैल्यू मिली वेंदी, छाकाणि त टई जेके एंगल्स हूंदियूं आहिनि ट्रायंगल जूं 180 जे बराबरि हूंदियूं आहिनि। हाणे 114 में 31 सां जोड़ कयूं त 114 प्लस 31 असांखे मिलंदो 145। त असां वटि हिसाबु थी वेंदो ज़ेड प्लस 145 बराबरि थींदो 180 जे। ऐं अगरि असां 145 खे ॿिन्हिनि पासनि कट कयूं त 145 प्लस ज़ेड मां 145 कटण सां असां वटि सिर्फ़ु ज़ेड बचंदी ऐं 180 मां 145 कटण सां असांखे मिलंदा त 180 कट 145 असां वटि बचंदा 35 डिग्रीज़, यानी ज़ेड जेका आहे उहा 35 डिग्रीज़ जे बराबरि थींदी ऐं इहो असांजो जवाबु निकिरंदो।